today I will tell you about Allama Kazi. Allama Kazi सिंध जो वॾो आलिम मुफ़कर ऐं तालीमी माहिर हुजे, पंहिंजी सॼी ज़िंदगी इंसाननि खे सचाई जी राह ॾेखारण लाइ वक़्फ़ करे छॾी। पाण जो पूरो नालो इम्तियाज़ अली हो ऐं आम तौर ते अल्लामा काज़ी सां सुञाता वञनि था। अल्लामा काज़ी जी इब्तिदाई ज़िंदगी ऐं तालीम। अल्लामा काज़ी 1886 ईस्वी में सिंध में ॼायो। अल्लामा काज़ी इब्तिदाई तालीम में सिंध मां ई हासिलु कई, पोइ इंग्लैंड विया जिथे हुननि आला तालीम बि हासिलु कई। पाण इल्म सां गॾोगॾु मुफ़्कर ऐं फ़लसफ़ी में बि गहरी दिलचस्पी रखंदा हुआ। अल्लामा काज़ी जी इल्मी ख़िदमत। अल्लामा काज़ी मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब लिखियईं ऐं सिंधी ॿोली खे तरक़ी करण में अहम किरदारु अदा कयो। अल्लामा काज़ी जो ख़्यालु हो त तालीम सिर्फ़ु किताबनि ताईं महदूद न हुजे, पर इंसाननि जी किरदारु साज़ बि ज़रूरी आहे। सिंध यूनिवर्सिटी सां लाॻापो। अल्लामा काज़ी यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा वाइस चांसलर पिणु हुया। पंहिंजे दौर में पाण यूनिवर्सिटी खे इल्मी ऐं तहक़ीक़ी मर्कज़ बणाइण लाइ वॾियूं कोशिशूं कयूं। पाण शागिर्दनि खे सचाई, महिनत ऐं तहक़ीक़ तरफ़ राग़िब कंदा हुआ। शख़्सियत ऐं फ़िक्र। अल्लामा काज़ी निहायत सादा, ईमानदार ऐं इख़्लाक़ी जा मालिक हुआ। पाण हमेशह सच ॻाल्हाइण जो साथ ॾींदा हुआ ऐं माण्हुनि खे बि सच ऐं अॻु ॻाल्हाइण जी तलक़ीन कंदा हुआ। वफ़ात। अल्लामा काज़ी 1968 ईस्वी में वफ़ात कई, पर संदसि इल्मी ख़िदमतूं अॼु बि माण्हुनि जे लाइ राह मिशल आहिनि। अल्लामा काज़ी सिंध जो हिकु वॾो असासो हुआ। संदसि ज़िंदगी असांखे सेखारे थी त इल्मु हासिलु करण सां गॾोगॾु इंसान सुठो इंसान थियण बि ज़रूरी आहे। पाण इल्मु ऐं फ़िक्र अॼु बि नौजवाननि लाइ रहनुमाई जो ज़रियो आहे। थैंक्स।